मख त हीअ रोज़ मानीअ ते बि फिरंदी आहे। हिकिड़ी मख जेके माखीअ जी मख चइबो आहे। अदा मखियूं ॿई आहिनि न, ॻाल्हायो मखियूं ॿई आहिनि, लेकिन अल्लाह जो क़ुरान कॾहिं पढ़ी त ॾिस। अल्लाह अल्लाह मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो व औहा وأوحى ربك إلى النحل أن اتخذي من الجبال بيوتا ومن الشجر ومما يعرشون وأوحى ربك إلى النحل اے خدا جبانا قرآن پڑھی ॾिसो न माखीअ जे मख जे लाइ रब थो चवे त मां अल्लाह इन माखीअ जे मख खे इल्हाम कयो। कादे माखीअ जी मख कादे रब जो पैगाम। अल्लाह जे ज़ात फरमायो मखियूं त ॿई मौजूद मगर हिन मख खे तूं असां फुहारा करे मारींदा आहियूं, हिन गंदी मख खे तूं असां